प्रेम जो दरिया। अबा लख लख मुबारक तो तव्हां जो लायो सजायो थी। खैर मुबारक शमू, खैर मुबारक। सुल्तान मल्हार शादी भी धमाको कयो न। ही जेकॾहिं चरियो मञे न त हिन जी शादी सुभाणे कराया, पर ही त मस्तानी जे इंतजार में आहे। अदा वड़ा मुझी मस्तानी मुझे जरूर मिलती, कोई महफिल मचाईंदासीं। असां पाण इन इंतजार में हूं त वरी हिते महफिल मचे। दुश्मनीअ मां बेज़ार थी चुकिया आहियूं। मस मस त खुशियूं थियूं आहिनि। तमाम जल्द ॾिसंदो त हिन दर ते वरी महफिल मचे। अल्लाह कंदो असां पाण इन इंतजार में आहियूं। जेकॾहिं हिन मलंग जी दुआ आगाह में थी त पोइ महफिल मचाइण में देर लॻंदी छा? अदा वड़ा दुआ जरूर आगाह में। इहो ॿुधायो त घोट ॿाहिरि निकिरंदो या न? घोट जो हिन वक़्तु ॿाहिरि निकिरण ॾाढो ॾुखियो आहे। असां सोचो त घोट खे मुबारकूं ॾेई पोइ वञूं। तव्हांजे तरफ़ां असां घोट खे मुबारकूं ॾेई छॾींदासीं, बाक़ी हू कोन निकिरंदो। पोइ असांखे इजाज़त। मालिक भलाई कंदो, सभु सणाए। नानी सियाणी हिकिड़ो मुंहिंजो कमु कंदी? हा हा जी ॻाल्हि कर। वरियाम जे घर वञ ऐं हुनजी वञी जांच करे अच त वरियाम जी तबियत कीअं आहे। खबर पई आहे त वरियाम जो लाश खणायूं था अचनि। छा? मूं त इहा ई ख़बर ॿुधी आहे। न ईअं थी नथो सघे। वरियाम मूंखे छॾे नथो वञी सघे। मुंहिंजो वरियाम नथो मरी सघे। खैर घुर मुआ खैर घुर, ये कड़ी वाली तो करी। मुझे खैर घुरण सां जन वरियाम बची वञे त मां लख दफ़ा खैर घुरां, पर सभु गोठारा था चवनि त मरी वियो। नानी सियाणी तू हिनखे छॾ न, तू वरियाम जे घर वञी नज़ीरा खां पुछी अच त वरियाम सही आहे न। अल्लाह करे जेको ही ॻाल्हाए तो ऐं जेके ॻोठ में ॻाल्हियूं हलनि थियूं सभु कूड़ियूं हुजनि। ही ॾिस तू वञ न वरियाम जे घर। मौत जे बारे में केर बि कंहिंजे लाइ कूड़ न हणंदो। कूड़ आहे, मां नथी मञा हिन ॻाल्हि खे। नानी साणी तू छॾे हिनखे, तू वञ वरियाम जे घर मूंखे पुछी आणे ॾे। हाओ मां हाओ वञा थी अल्लाह कंदो वरियाम जे सर ॾे खैर थींदो। नानी सियाणी वञ ऐं खैर जी ख़बर खणी अचिजो, न त मां ज़िंदा रही न सघंदा। मालिक खैर कंदो, तू परेशान न थी। मां जुदी जांच करे जा नज़ीरा खां वञ। चाड़ा वरियाम जी का खबर पई? बच्चन जो को आसरो थसी या थी गयो पूरो? जदो मां समझा तो त छोरो पूरो आयो बिठो बच्चन जो आसरो मड़ी घट। अल्लाह उनजे सिर बख्तरा खैर कंदो, छो जी उनजे पोया पे आयो। अरे यार मुंह तो उनके को जहर तो कोन करायो ना, जोरो बरो तू वरी मुझे बता दी पे इल्जाम है। मां इल्जाम कोन पीहणा, बस इहो थी चवां त ज़बान मां वाई सोली कट करती। मां भला को वरियाम के झोल झले पिटिया तो रही तो। दुश्मन जे सिर डाब खैर त सजण जे सिर डाब खैर घुरो। माई तू इहे कर भलो साईं खाना वेही पींघे में लोडीस ऐं वरियाम लाइ दुआऊं कर। तोखे रोकियो के हा? तव्हां जे कंहिंजे लाइ दुआ घुरंदो त तव्हांखे ॾोहो थींदो या गुनाह थींदो। ॿियनि जे लाइ दुआ घुरण सां मालिक तव्हां ॾे खैर कंदो। मूंखे इहा त ॻाल्हि ॿुधा, इन्हनि सावण वारनि असांजो भला कहिड़ो अंदर ठारियो आहे जो मां हुननि जे लाइ खैर जो दुआ घुरां। पोइ तूं हिकिड़ो कमु कर, झोल झले सावण वारनि खे पिट, पोइ तुंहिंजो हां ठरंदो। अरे मुंहिंजो त अॻे ढींगो ढेरी थियल आहे, हाणे जेकॾहिं ॿियनि जा ढेर थियनि था त पोइ मां छा थो थी सघां। मूंखे त का बि ख़बर न आहे, मां पाण परेशान आहियां। त को अचे हुनखां हाल अहवाल वठां। सियाणी तू हुनजी जांच कर न। नज़ीरा मूंखे बि सदोरी मोकिलियो आहे त मां तोखां पुछी अचां ऐं तूं थी के मूंखे का ख़बर ई कान्हे। न मूं वटि फोन आहे ऐं न ई को वरी शहर मां हिते आयो आहे ऐं अदा बि वरियाम सां गॾु आहे। चाचा सामण बि वरियाम सां गॾु आहे। इन्हनि मां कोई ईंदो त ख़बर पवंदी न। नज़ीरा नंढो वात वॾी ॻाल्हि, इहो कोड़े लाइ मुंहिंजी ॻाल्हि कई त वरियाम गुज़ारे वियो आहे। छा
अल्लाह न करे जो ईअं थे, पर थी सके तो कूड़ भी हुजे। तू परेशान न थी नज़ीरा, मां जांच करे तोखे ॿुधायां थी। वञ नानी सियाणी, खुदा खे मन वञ मूंखे जांच करे आणे दे। हाओ अम्मा हाओ, तोखे मैं जांच करे ॿुधायां थी। वञा थी हाणे। अल्लाह सही, तू खैर कजाए, तू खैर कजाए। डॉक्टर साहब छा था समझो? फिलहाल कुछ न तो थी सके। जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे डॉक्टर साहब त असांखे ॿुधायो त हिनखे ॿाहिरि खणाए वञो। हिन कंडीशन में हिनखे ॿाहिरि नथा वठी वञी सघो, कुछ होश त अचेसि। डॉक्टर साहब जेकॾहिं हिनजी जान खे ख़तरो आहे त पोइ जेका ट्रीटमेंट असां कयूं पिया ॿाहिरि बि उहा ई कंदा। बस तव्हां दुआ कयो, हिनखे दुआ जी ज़रूरत आहे। डॉक्टर साहब मुंहिंजी पीढ़ीअ जो सहारो आहे, मुंहिंजी ज़िंदगी आहे जेके ॾींहं बचियल आहिनि, अलाह साईं उहे ई न कई। डॉक्टर साहब तव्हां त कोशिश कयो न, तव्हां त कोशिश कयो। सावण संभाल पाण खे, अलाह कंदो त वरी मूंखे कुझु कोन थींदो। दादा संभाल पाण, संभाल, मालिक भलाई कंदो। दादा सावण मालिक चाहियो त वरी ठीक थी वेंदो, असांजे दोस्त खे कुझु न थींदो। अलाह भलाई कंदो, मालिक भलाई कंदो पुट। अदा हाणे तो गुलू जी भी शादी थी वई आहे। तू सदोरी के वठी ईंदे या छॾे आयो वहीं सुते ही वठी रहे? शादी खत्म थी थे पाणे ॿाहिरि पहुचाईंदसि, मां छो वञासि वठण? मुत भरा छा एॾी, वई बि पाण अचे बि पाण। गोराम पाणी उहा कॾहिं बि न ईंदी, ऐं ना वरी हुनजा भाउ हिते हुनखे छॾे वेंदा। इन्ही करे चवई थी वञ तू पाण हुनखे वठी अच, उते उहा आज़ाद आहे, हुनखे केरु चवण वारो ई न आहे। अजायो असां त माण्हू खिलाईंदी, वरियाम ज़हर खाई अस्पताल में पियो आहे, हाणे ॿियो केरु आहे जेको असांजे मथां खिलंदो? वरी बि अदा सदोरी जो इहो पंहिंजो घर आहे, उहा इथे ठहंदी, उते न। अदी सदोरी खे मां वठी ईंदसि, तकड़ न कर, ॿ ॾींहं रुगो सब्र कर, दुआ खां मिल्कियत पंहिंजे नाले कराए वठां, वठी ईंदोमांसि। इहा छरी दुआ आहे न, तोखे रुगो ॾटा थी ॾे, ऐं मिल्कियत कॾहिं बि लिखी कोन ॾींदी। तूं दिलि जाए कर, गणती न कर, 2 ॾींहंनि में लिखाए वठंदोमांसि। आउं बि ॾिसां थी हिन 2 ॾींहंनि में तूं हुनखां मिल्कियत कीअं थो लिखाई। 2 ॾींहंनि में जेकॾहिं दुआ मूंखे लिखत न ॾिनी न, पोइ तूं तड़े कढंदो, सदोरी खे वापसि हिते वठी ईंदसि। तकड़ न कजां, पहिरियां मिल्कियत लिखाए वठिजांइ, जंहिं करे तकड़ करे तो दुआ खे हिन घर मां कढियो न, पोइ ॿीहर मिल्कियत न लिखाए सघंदे हुन वटां। इन जे करे त इहा दाज में रखी थो अचां, जेकॾहिं सदोरी खे तलाक ॾींदसि त पोइ घर कीअं ईंदी? घर ॾे अची त को न को ड्रामो रचायूं न, ॻाल्हि खे सम्झो। ऐं ॿियो मूंखे इहो ई टेंशन आहे त दुआ खां मिल्कियत लिखाए वठां, सदोरी सां पोइ पाणे पुॼी पवंदासीं। अदी आख़िरकार केस ताईं तूं पंहिंजी धीउ खां पैसा वठ? भला जेकॾहिं तूं अकबर खान ॾांहुं वापसि न थी वञ, घटि में घटि उनखां पंहिंजी मिल्कियत जो हिसो त घुर न। अदा न त मां अकबर खां हिसो वठंदसि, न ई वरी हुनजी मिल्कियत में मुंहिंजो हिसो आहे। पोइ भला हीअ तूं जबल जॾी हयाती हिन घर में कीअं घारे सघंदी आहे मुंहिंजी भेण? अदा ॾुखी आहे या सुखी आहे, ज़िंदगी गुज़ारे वेंदसि। पोइ भला जेकॾहिं चवीं त अॼु मां वञी अकबर खान सां ॻाल्हायां? न अदा न, अकबर खे मुंहिंजे बारे में कुझु बि न चइजां। अदी कल्ह को ॾींहुं आहे, अकबर खान ॿी शादी कई आहे, ऐं वञी ॾिस उहा माई कीअं वेठी घर में ऐश इशरतूं करे, ऐं तुंहिंजे घर ते उहा माई कब्ज़ो कई वेठी आहे, नागा वांगुरु असुल फणक जो वेठी आहे, ऐं तूं वेठी न मुंहिंजे घर में बाथूं खाई। अॼु मूंखे एतिराज़ कोन्हे, अॻिते तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर ॿिली मूंखे मुनासिब नथो लॻे। अदा मुनासिब त मूंखे बि नथो लॻे, पर कुझु हालात अहिड़ा थी विया आहिनि जो सब्र करे गुज़ारणो पवंदो। अञा कुझु वक़्तु अकबर खे ज़ुलेखा सां गुज़ारण ॾे, ऐं मूंखे इहा पक आहे त अकबर खे मुंहिंजो क़दुरु ज़रूर थींदो। ऐं मां इहो थी चाहियां त जॾहिं न अकबर खे मुंहिंजो एहसास थिए पोइ ई मां वञा, बाक़ी जे तकड़ करे मां हुन घर में वियसि न
त मुंहिंजी उहा इज़त कोन थींदी जेका पहिरियां हाँ निज़ाम हाणे छा सोचो थो? छा वरी छा सोचींदासीं अबा सुल्तान? जिते असांजी न्याणी रहंदी असां बि बस उते उन सां गॾु रहंदासीं। भला पंहिंजी न्याणीअ खे छॾे वेंदासीं छा? कीअं खजण पुट? हिते असां तव्हांखे हराम जा टुकर खाइण कोन ॾींदासीं। जेकर हिते रहंदव त कमु कंदव कमु। हा कमु कंदासीं, छो न कंदासीं? त पोइ ठीकु आहे, सुभाणे खां वठी तव्हां टई माल जो वठाण साफ़ कंदव ऐं पोइ सॼे माल जे लाइ गाह पठो बि करे ईंदव। इहो समूरो कमु तव्हां टिनी जे मिले हूंदो। अबा सुल्तान इहो कमु भला थोरो ॾुखियो न आहे। मां कॾहिं इहो कमु कयो ई कोन्हे न। तो वारो छोरो ॾाढो होशियारु आहे, तोखे सेखारे छॾींदो कीअं कजो। हा मां माहिर आहियां इन कम जो, पाणे बाबे खे सेखारे छॾींदुसि। मां कबूतरनि जो ॾाढो शौक़ीन आहियां ऐं माहिर बि आहियां। जे तव्हां मूंखे पंहिंजी औताक में कबूतरनि जी खुडी हणी ॾियो था त ऐं उन्हनि जी अहिड़ी त मां सार संभार लहंदुमि। जे तव्हां कबूतर उॾारींदव न त ॻोठ में पहिरियों नंबर ईंदा। मलार हिनखे थोरी गोटी त ॾियार। न मां ज़रूरी न आहे त तव्हां मूंखे कबूतर दारे जो। मां वठाण जो कमु अहिड़ो कंदो आहियां जो वॾो कंदो आहियां। हाणे पंहिंजी ड्यूटी सम्झी वियो न? हा बाबरा ज़ाहिर हाणे हिते रहणो आहे त कमु बि त करणो पवंदो न पा। साईं ही एडी गहला था कन तो 2 रुपया हणो न मुंह में। साईं 2 रुपया मिलंदन त असांजी जान छुटी पवंदी, न त हर भर रुपया माण्हू खिलाईंदा। मूंखे पक आहे ज़ुलेखा त बानू बेगम मुंहिंजी का बि शिकायत न कई आहे। इहो जाड़ो आहे जेको निभागो बक बक पियो करे। बुख खां इहो निभागो पाण चक हणण थो चाहे। साईं बानू बेगम जी पुट बड़ा हिन खे न हुजे आ न त ही कॾहिं बि ते न अचे आ। ये सॼो कमु बानू बेगम जो आ। न ज़ुलेखा बानू अहिड़ी न आहे, ये कॾहिं न कंदी हुआ। साईं ठीकु आ, तव्हांखे हींअर मुंहिंजी ॻाल्हि ते इतबार नथो अचे न, पर इहा जल्दी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी जॾहिं कोर्ट में तव्हांजे साम्हूं बीहंदी। इहा तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी। इहो कमु इन निभागे चाड़े जो आहे या बानूअ जो आहे? अबा मूंखे त मुबारकी कान ॾिनई। नानी सियाणी तोखे घोर गंज पई आहे, अधे वारनि बि तोखे गंज पैसा ॾिना आहिनि। फकीराणी आहियां गुरु, जेकॾहिं 2 रुपया ॾींदे त दुआ कंदी साईं सदाई आबाद हूंदे। फकीराणी आहे, घोर ॾींस दुआ कंदी। अचे नानी सियाणी हे वठ। वॾी महिरबानी, अल्लाह कंदो सदाई आबाद हूंदे, ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे, सदाई साओ लॻो पियो हूंदे नोटनि सां। नानी सियाणी ॾे हवाल वरियाम जो वो ठीक था है न? सदोरी मां पूरी तरह सां जांच करे आई आहियां। छोकिरे जो बचण मुश्किल आहे, बस दुआ करीस त अल्लाह से उनखे नई जिंदगी ॾे। नानी सियाणी ये न चओ तो, मूंखे अल्लाह में उम्मीद आहे मुंहिंजे वरियाम कुछ भी न थींदो। सदोरी बस को अल्लाह से तुंहिंजी दुआउनि में ताक़त विझे। बाकी छोकिरे जो बचण मुश्किल आहे, चवनि था त जेराई बुटू सां पघारे छॾिया अथसि। नानी सियाणी ही मुंहिंजे तरफ़ खां न मन मूंखे मुबारकी गंज मिली आहे, तुंहिंजा पैसा मूंखे न खपनि। ही मां वरियाम जे सिर जो ख़ैर पई कढां, तूं दुआ कर त हू ठीक थी वञे। ही वठ। अमड़ हर माण्हू दुआ पियो करे, कोन बचड़े जी भेण जी उमिरि थोरी आहे। हाणे सोचां थी जेकॾहिं मां टाइम कढी अचां त वरियाम इहो कदम न खणी आ। लिखियो पियो लोड़ाए अम्मा, बस लिखियो पियो लोड़ाए। दुआ कर त अल्लाह भलाई करे। बेशक उहो ई भलाई करण वारो। रायबा मूं ॿुधो आहे त वरियाम सदोरी जे करे ज़हर पीतो आहे।
आशिक इनखे चइबो आहे आशिक ज़हर पिया तूं बि को आशिक आहीं हा 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 मां भी आशिक आहियां ॾिस तोखे नथो लॻा हा मां असीं तोखे आशिक तॾहिं मञा चए तूं बि मरिया वांगुरु ज़हर जो प्यालो पी मां ज़हर त अॼु बि पीअण लाइ तयारु आहियां निभागा पर मूंखे ज़हर जो प्यालो हथ ई कोन थो अचे त काथां पिया मलूक इहो कमु तुंहिंजो मां कंदुसि जेकॾहिं इन कम में बिना अचां त पोइ दोस्त छा जो आहे इहे दोस्तनि जा कम हूंदा जेके तूं थो करे रे ज़हर जो प्यालो हथ करण को सवलो कमु आहे इहो बि तुंहिंजी दोस्ती जे करे तूं हथ कया आहीं भई ॻाल्हि त ॿुध ज़हर माण्हू दुश्मननि खे पीआरींदो आहे की न दोस्तनि खे रे इहो त तूं आशिकी जो इम्तिहान थो ॾी न मां उन में तुंहिंजी मदद थो कयां नालो थींदई नालो तारीख़ में फिकन अखरनि में तुंहिंजो नालो लिखंदा इन जे करे चवां थो तूं तुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजो नालो मशहूर थिए मां तुंहिंजी मदद थो कयां हाणे ॿुधा त मां तुंहिंजो दोस्त आहियां दुश्मन जेकॾहिं तूं इहो इम्तिहान नथो ॾियणु चाहीं न पोइ तूं साफ़ चओ तूं आशिक न केले जी खल आहीं मां आशिक ज़हर पिया को आहियां इहो इम्तिहान मां ज़रूरु ॾींदुसि ॿुध जेकॾहिं ज़हर जो प्यालो पी न पोइ जेका मिल्कियत सभु मुंहिंजे नाले ते कयो वञे तूं उहो ई मरी वेंदे न भाउ हा चइबो त तूं मुंहिंजे मिल्कियत फॿाइण जे चकर में आ मां तुंहिंजो दोस्त आहियां त तुंहिंजी मिल्कियत में अखियूं भला छो विझंदुसि अरे ॻाल्हि त ॿुध पोइ लिखाइण जे लाइ छो चई अरे बेवकूफ़ी हो इन जे करे जो तूं क़बर में सॼी मिल्कियत तो कोन खणी वेंदे न सुभाणे ॿियो केरु खणी वञे उन खां पोइ सही आहे त मां तुंहिंजो दोस्त आहियां मूंखे कमु अचे न आई मां उन मिल्कियत मां वॾा वॾा बोर्ड हणाईंदुसि ऐं उन बोर्ड ते लिखाईंदुसि तीर छातल हूंदा पोइ हेॾे वेंदो पोइ हेॾे ईंदो ऐं हर तीर ते लिखियल हूंदो मलूक जी क़बर 3 किलोमीटर अॻिते आहे मलूक जी क़बर 3 किलोमीटर अॻिते आहे माण्हू अची वञी में सोचींदा इहो को वॾो आशिक अलाए छा ऐं उन खां पोइ तुंहिंजी क़बर ते वॾी तख़्ती लिखाईंदुसि लिखियल हूंदो आशिक मजबूर आहे भले केॾो बि कंधार हुजे कौन बख्श कदो सास इन अकबरे खान के मां हरगिज़ बख्श न कदुसि मथे ते लुपरियूं ॿधराईंदो सास लुपरियूं कौन ताईं छिकराईंदो सास पंहिंजो पाण खे सम्झे अलाए छा थो ख़बर अथई छा थो चए मूं त अञा बानो बेगम खे तलाक थोरी ॾिनी आहे अदा जेको थियो उनखे दरगुज़र कर ऐं ॿी ॻाल्हि इहा त तोखे ओॾांहुं वञणु न घुरिजे हा मुंहिंजी अधे मुंहिंजी भेण तूं ॾाढी भुलियल आहीं पंहिंजे दिलि मां इहो वहम गुमान कढी छॾ त इहो अकबर ख़ान तोखे हिते परचाए पंहिंजे बंगले में वठी वेंदो हरगिज़ कोन ईंदो उहो त ज़ाहिर आहे हाणे त साईं अकबर ख़ान नंढी नंढी ज़ाल मिली वई अथसि सॼो ॾींहुं हुनजे कच्छ में वेठो आहे हाणे ही किथे वणंदुसि हुनखे सॼी ख़बर आहे जॾहिं बि इहा बानो बेगम घर में आई न त घर जो सुकून ई तबाह थी वेंदो तंहिं करे हुनखे लाचार कहिड़ो पियो आहे जो सवलो सिधो वेठो आहे हंज में वेठो आहे सो हिनखे घुराईंदो न न चवंदो इहा हिते चङी आहे जादो जादो या ॻाल्हि त मां चङी तरह सम्झां थो पर मुंहिंजी नसकी लधी भेण खे केरु सम्झाए जो अञा ताईं वेठी थी बबुरनि खां ॿेर घुरे अदा मूंखे ख़बर आहे त नई अकबर मूंखे परचाणे ईंदो ऐं नई मां उन दर ते वञणु थी चाहियां भला मूंखे इहो त ॿुधाए मुंहिंजी भेण जॾहिं तूं हितां वापसि न वञण जो फ़ैसिलो कयो आहे त पोइ तूं इन अकबर ख़ान खां पंहिंजो हक़ छो नथी घुरी अदा जॾहिं वक़्तु ईंदो न त मां पंहिंजो हक़ बि वठंदुसि पर फ़िलहाल हींअर न हिन माई लाइ त उहो वक़्तु अलाए कॾहिं ईंदो जॾहिं न अधी झोल जले दर दर ते पिन थी न तॾहिं मुंहिंजी भेण खे इहो अहसासु थींदो हींअर त असांजो ढींगो ढेरी अञा ताईं बीठल आहे पर न जॾहिं मुंहिंजी भेण असांजो ढींगो ढेरी कंदी तॾहिं उहो वक़्तु ईंदो अदी बसि हाणे असां हथियार फिटी पिया हाणे तोखे न जेको खपे तीअं असांजो पई ढींगो ढेरी कर असांजी ते तोबा
ये दुनिया गर्दन जो दरिया, गर्दन जो दरिया, गर्दन जो दरिया।